अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध सच न्यूज़ में भलीकार नाज़रीन। गंबच में बरसात ऐं गठरनि जो गंदो पाणी शहर जे विच चौक ऐं महलनि में भीजी वियो आहे, जेको हिन महिल ताईं निकाली थी न सघियो आहे। उन हवाले सां वधीक पेश आहे हफ़ीज़ शेख जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, पूरे मुल्क जी गंबड़ में भी बरसात तबाही मचाए छड़ी है। बरसात सबबु गंबड़ के बराड़ी थोड़े बराड़ी वारा इलाइक़ा गंबड़ शहर तमाम घणो मुतासिर थो है। बरसात सबबु जो है बरसात जो गंदो पानी गटरन जो गंदो पानी जो है शहर के मुख़्तलिफ़ चौकन चौराहन से बीजी वो है, जैसे सबबु हितां जो है गंबड़ जो आवाम है, हितां जो कारोबारी मानू तमाम घना मुतासिर थिया आहिनि। अचो हिते मौजूद जो शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो छा चवणु आहे। ख़त्म थे गए 4 ॾींहं थिया आहिनि, पर अञा ताईं इंतज़ामिया को एक्शन ना खयों। जे सबबु जेको आहे गंदो पाणी नालियुनि जो पाणी आहे, बरसाति जो पाणी गॾिजण में जेको आहे ॿारनि में बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। ॿारनि में पेट जूं बुखार जी बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि ऐं जेको आहे न दुकाननि में पाणी दाख़िल थी वियो आहे। माण्हुनि जा लखे रुपए जा नुक़सान थिया आहिनि, पर अञा ताईं इंतज़ामिया जेको आहे सुतल पई आहे। अञा ताईं इंतज़ामिया न जागी आहे। खां मिलियो आहे उहो पंहिंजे मंज़ूर नज़र माण्हुनि चंद खे ॾिनो थो वञे। ग़रीबनि खे कुझु बि न आहे। जेके वीचारा ग़रीब बेसहारो बेयारो मददगार पिया आहिनि, जंहिंजो हक़ु आहे, जंहिंखे का टेंट मिले, को ॿी का शइ उन्हनि खे कोन थो मिले। बाक़ी जेके मंज़ूर नज़र आहिनि उन्हनि खे मिले पियो। जेको आहे 83 लख रुपए जो बिल ठाराए करे DC साहब खां पास कराइण वियो, जेको शायदि पास थियो आहे। हालांकि उन वक़्तु हिननि कोई गंबड़ में माना पाणी बि न कढायो हुयो। सिर्फ़ु हिननि जो इहा ई चाल आहे त हींअर काथां अरबे रुपया अचनि जेके असां हड़प कयूं। मां पंहिंजे प्लेटफॉर्म तां बींग ए वकील मां हिन पंहिंजे सॼे माले खे रिक्वेस्ट थो कयां ऐं अर्ज़ु थो रखां त ख़ुदारा अचो, मूंखे हिकिड़ो रुपयो बि कंहिंजी फीस न खपे। अचो ऐं हिननि जे मथां जेको तव्हांजो नुक़सानु थियो आहे सीनियर सिविल जज जे कोर्ट में अची करे हिननि जे मथां करोड़े रुपयनि जा डैमेजिस फाइल कयो।